सूबائई वज़ीर रोविन्यू व रलीफ मखदूम महबूब जमा चयो आहे त मदीने जे रियासत जूं ॻाल्हियूं कंदड़ हुक्मरान अवाम लाइ हज ई महांगो करे छॾियो आहे। इरशाद रांझाणीअ जे क़त्ल जो मामलो इंतिहाई हिसास आहे। उन हवाले सां सिंध पुलिस तहरीक में आहे। जांच में देर जे पोयां कोन को सबब हूंदो। पूरे मुल्क में एहतसाब बिना मतभेदीअ थियणु खपे। जेकॾहिं अलीम खान ते करप्शन जा इल्ज़ाम आहिनि त उन ते कोर्ट फ़ैसिलो ॾींदी। पार्लियामानी रवायतुनि मुताबिक़ पब्लिक अकाउंट्स कमेटीअ जो चेयरमैन मुखालिफ़ धुर जो अॻुवाण थींदो आहे ऐं मौजूदा हुकूमत खे बि उन रवायत जो ख़्यालु रखणु खपे। पीपल्स पार्टी हाला में जनम वरितो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु ज़िले मटियारी ऐं हाला शहर में बि ज़रूरु ईंदा। ज़रई इनकम टैक्स जी वसूलीअ खे हर क़ीमत ते यकीनी बनायो वेंदो। पूरी सिंध जा रेवेन्यू ऑफिसर ज़रई इनकम टैक्स जी वसूलीअ खे साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां यकीनी बनाइनि। भिटशा में रेवेन्यू रेस्ट हाउस ठाहिणु। सिंध जे सभिनी ज़िलनि में एंटी इंक्रोचमेंट पुलिस स्टेटस क़ाइमु करण खां अलावा करप्शन खे रोकण लाइ डिप्टी कमिश्नरनि जी ऑफिसुनि में शिकायत सेल क़ाइमु कया वेंदा, जंहिंजी शुरूआति ज़िले मटियारी मां कई वेंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सूबाई वज़ीर रोविन्यू व रलीफ डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में ज़िले अमलदारनि जे इजलास खे खिताब जी सदारत ऐं मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान कयो। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यूज़ सईदाबाद।